झुरो में बोर मुतासिर शहरिन की सरकारी तौर वाहर न थियण खिलाफ शहरी पारां अदालत में पिटीशन दाख़िल। झुरो के आबिद कॉलोनी के रहवासी असगर अली वल्द अली शेर जट सिविल कोर्ट रिगड़ी में झुरो इंतजामिया खिलाफ पिटीशन दाख़िल कराई है। जंहिं बाद अदालत सगोरी डिप्टी कमिश्नर मीरपुर खास असिस्टेंट कमिश्नर झुरो मुख्तियारकार झुरो एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी झुरो और रूरल हेल्थ सेंटर झुरो इंतजामिया के सैलाब मुतासिर शहरिन की फौरी तौर पर मदद करण जो हुक्म दिनो हो। पिटीशन दाख़िल कंदड़ शहरी असगर जट मिसमात नूरी लगारी अमजद आराई साहब नाडो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे बुधायो त झुडो जी टाउन कमेटी इंतजामिया अदालती हुक्म बाद असांजे इलाइक़े में बोर जे पानी निकाल कराए गटरन की सफाई और पीअण लाइ साफ पानी टैंकरन जरिए पहुंचाए रही है, जड॒हिं त रोज़ानी बुनियाद ते मच्छरमार स्प्रे पिण कयो पियो वञे। हुननि चयो त असिस्टेंट कमिश्नर और मुख्तियारकार झुडो अदालती हुक्मनि खे नज़रअंदाज करे छडि॒यो आहे। 290 मुतासिरनि जी लिस्ट में शामिल माण्हुनि मां फ़क़ति 90 माण्हुनि खे राशन बैग ॾिना विया आहिनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।